إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما محبت سے درود شریف پڑھو اللهم صل على جتری جماعت ہے تو آواز بولے تو درود پڑھنا نہ تو اجے یا وسری بھی ہو جائے اللهم صل على حبيبنا وطبيبنا ونور قلوبنا سيدنا وسندنا ومولانا نبينا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأولاده وعترته وأهل بيته أجمعين مجھا پیارا دوستو بزرگو ہیں بھائرو علماء کرام سادات اعظام مشڑا مرشد کریم اج ایسا خوش نصیب آئیں جو اللہ تعالیٰ عالمان بزرگن جی مجلس میں اچھن جی سعادت عطا فرمائیا ہے سائن کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم فرمائیو جہاں کہ عالم جی زیارت کئی ان جن کے مو محمد مصطفیٰ کریم جی زیارت کیا وری جو سبحان اللہ سست نچو چست دی سبحان اللہ حبیبن کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم فرمائیو تو عالم محمد مصطفیٰ جے سینے جا وار آہن جے علم پڑھو اے بین کے پڑھائیو مجھے لجپال نبی تو فرمائے تو مجھے امت میں یہ مانو سب کام بھلے میں بھلا انسان ہیں جے کو قرآن پڑھے اے بین کے پڑھن سکھاریں دو آئے سمجھو دا کہ نکو دا سمجھو اساں وٹ مالدار مانو بھلو سدائیو ویندو آ بزنس مین ہو جے کاروبار کرن وارو ہو جے دنیا دولت وارو ہو جے سٹھی نوکری وارو ہو جے وڈے زمین وارو ہو جے عیال وارو ہو جے وڈی گاڑی تے اچن وارو ہو جے وڈے بنگلے وارو ہو جے تنکہ عزت جی نگاہ سان ڈٹھو ویندو آ پر مجھے لجپال نبی فرمایو بھلی کپڑن تے جسم تے میرا کپڑا پہریل ہو جن چتڑی لگل ہو جن تڈے تے وہی محمد مصطفیٰ جے متھا نازل تھن وارے قرآن جی تعلیم دین وارو آ وہ وقت جے بادشاہ کھا امیر نہیں وزیرن کھا وقت جے صدر کھا ودھیک اللہ وڈون بانے جی عزت آ جکو تڈے تے وہی قرآن جی تعلیم ڈیندو ہے سمجھو دا کہ بادشاہن جی بادشاہی عزت وارن جو عزتوں مالدارن جو مال انہن جے موت تائیں محدود ہوندو آ ایڈا ساہ نکتو انہا مال جا کھاتے دار بیا بن جی ویندہ انہا بنگلے تے ویہن وارا بیا بن جی ویندہ انہا کرسی تے ویہن وارا بیا اچی ویندہ انہا بستر تے سمن وارا بیا اچی ویندہ جسم تے جے کپڑا پہریل ہیں جے کو کاٹل جو وگو پائے پاچو لڑکائے ہلے تو بازار میں بدھائے تو موجڑوں کو خان کونے موجڑوں کو سردار کونے پر جنے مرندو تو ملنا ہے کپڑا چھکے لاہے جے کپڑا لتھا نہ تو کینچی سا کندے بھی ہے کپڑا لاہے وٹھنو وقت جے بادشاہن کے انہن جی کرسی فائدو نہ دین دیا کلو کی گالا تو وقت جو وزیر اعظم ہوئیو پاکستان جی 1/3 میجارٹی سا کھٹے ہیں کرسی دے جے بیٹھو پر جیل میں بوہارا دے گئے وقت جو صدر ہوئیو پانچو پان کے صدارتی کرسی دے وہارے وڈیوں دعووں پہ کہیں پر جیل میں قید خانے میں ننڈڑی سوڑی کوٹھڑی میں بیٹھالا دنیا وارن جو عزت ہوئی ہے پر 50 سال گزری بیا تھوڑو لارکانے میں حل مٹھے پیر جو نالو گائن وارا عجب موجود ہے سمیں سال گزری بیا کلندر لال شہباز کے پر اج جہان ان دربار تے حاضری بھرن جے لاچے تو سمیں سال گزری بیا مرشد غوث العظم پیران پیر دستگیر رکھے پر اج سندھ جی ہن کنڈ تے بیٹھا ہوں پر ہتے بھی تو کے بھیج سب دستگیر جو وہ جکو دستگیر جو فیض ہوئیو جکو کلندر لال شہباز جو فیض ہوئیو جکو بھٹائی بارو بجائے ہوئیو جکو مجھو مرشد داتا سائیں حجویری لاہوری ملھائے ہوئیو مٹھو پیر ملھائے ہوئیو خدا جی عزت جو قسمہ وہ علم واری عزت ہوئی روحانیت ہوئی جکو سینہ در سینہ علم منڈیدہ ہویا لسان در لسان
इंसान इल्म वंडीदा हुया वो सागियो फैज अज अल्लाह ताला इन जमात के दिलबर साईं जी सूरत में दिखारे रहियो। समझो दाले कोंदा सब इंसान जी हकीकी मीरास इल्म इंसान के जेका अल्लाह ताला वडे में वडी दात दिनी आसा इल्म आहे। इल्म का सिवा इंसान अंधो आ, ना मुराद आ, अकेलो आ, उनमें उनका हैसियत ना है, बेहैसियत आहे। जेके अल्लाह इल्म दिनो आ उनके अल्लाह इज्जत वारो बनायो। असा खुसूसन असा जा सिंध वारा इल्म का जिए जिए पोइते हटंदा था वजन, इल्म का जिए जिए मुंह मोड़ींदा था वजन, तिए तिए उनन के जिल्लत अल्लाह ताला दुनिया में ही दिखारे रहे हो। मिठा दुनिया जी इज्जत दुनिया जी अजमत आहे ते इल्म में रखायल आहे। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जड़े हजरत सैयदना आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला पैदा फरमायो, पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह ताला जो फरमाए व इज़ क़ाला रब्बुका लिल मलाइका इन्नी जाइलुन फिल अर्दि खलीफा। सुभान अल्लाह। कुरान न धोने रब्बे कायनात मलाइकन के फरमाया ए मलाइको बुधो मां अल्लाह जमीन ते पंहिंजो खलीफो पैदा करण वारो आया। पंहिंजो खलीफो तो बनायो अल्लाह जो फरमाए अहकमुल हाकिमीन रब तो फरमाए इलाहुल आलमीन तो फरमाए मालिकुल मुल्क तो फरमाए हय्युन ला युमीत तो फरमाए ए मलाइको मां अल्लाह जमीन ते पंहिंजो खलीफो तो पैदा कया। कालू अतजअलु फीहा मन युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा। मौला इन्हनि खे तो पैदा करी जेके ज़मीन में फसाद कंदा, जेके ज़मीन में रत वहाईंदा। ए मुंहिंजा मौला तू इन्हनि खे तो पैदा करी जेके ज़मीन में माण्हुनि जो रत वहाईंदा, ज़ुल्म कंदा, फसाद कंदा। इंसान पैदा कंदे ये ज़ुल्म जी बाहि बारे ॾींदा। मौला इन्हनि खे छो थो पैदा करी व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। मुंहिंजा मौला असां पाना तो अल्लाह असां मलाइक तो अल्लाह जी हमद बयान कयूं था, तुझी तक़दीस बयान कयूं था, तुझी कुद्दूसियत के बयान करण जे लाइ असां काफ़ी न आहियूं। ए मुंहिंजा मौला असां बाना तुझे ला तुझी तारीफ जे लाइ काफ़ी आहियूं। रब फरमायो क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून। जगह बेटा ऐसे भी सुभान अल्लाह जरा कसम गणी आवे तो महंगाई में सुभान अल्लाह कौन चला सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो तो तव्हां के मलाइको खबर नाहे, तव्हां नथा जानो मां अल्लाह जाना थो। रब के खबर रात आदम के मां जमीन ते छाला पैदा फरमायो। सुभान अल्लाह। आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला इल्म अता फरमायो, अल्लाह ताला इल्म अता फरमायो। रब नालन जो इल्म आदम खे ॾिनो। मलाइकन के अल्लाह फरमायो मलाइको ॿुधायो हिननि शयुनि जा नाला छा आहिनि, हिननि खे छा चइबो आहे। जिनजो अल्लाह मुंहिंजा मौला असांखे ख़बर नाहे। रब्बे काइनात आदम अलैहिस्सलाम खे फरमायो आदम तूं ॿुधा त हिननि शयुनि जा नाला छा आहिनि। आदम अलैहिस्सलाम ॿुधाईंदो वियो मौला हिन जो नालो हे आहे, हिन शइ जो नालो हे आहे। रब फरमायो ए मलाइको ॿुधायो हाणे
आदम जी अज़मत जी तव्हां खे ख़बर पई आहे कि न पई आहे? मलाइको सब आदम के सजदो कयो, हरनी सजदो कयो, हर आदम के सजदो कयो। जेके भी आसमान जा मलाइको या हिकड़ो इब्लीस हुयो जे सजदो न कयो। इल्म आदम वट हुयो, इब्लीस वट हुयो। थोड़ो हिकड़ो ॻाल्हि समझण जी आहे। इल्म आदम वट हुयो, इल्म इब्लीस वट हुयो। इल्म जे नाज़ ते, इल्म जे भाव ते, इल्म जे मथा मगरूरी कंदे इब्लीस जे त मां आदम खे सजदो न कंदुसि। मुंहिंजी अज़मत आला आहे। जॾहिं इल्म पवंदो आहे, मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि त इल्म ऐन लाम मीम, इल्म माना ऐन ही बात खोलियो वेठो आहे। ऐन जेका हूंदी आहे हर शइ अचे, इल्म जी बुख हूंदी आहे, इल्म जी तलब हूंदी आहे, सिखण जी जो ज़ौक़ हूंदो आहे। हिकिड़नि खे दुनिया कमाइण जो ज़ौक़ हूंदो आहे, सिगरेट पीअण वारे खे सिगरेट जो ज़ौक़ हूंदो आहे, पर किताबनि पढ़ण जो बि हिकिड़ो अजीब नशो हूंदो आहे। जेके इहो नशो नसीब थी वञे, दुनिया जूं हड़ई लज़तूं विसरी वञे। ऐन वांगुरु हीअं हर शइ चवंदो ईंदो। साईं फरमाईंदा जॾहिं ऐन जो या तलब वठंदी आहे त लाम हीअं खड़ी नज़र ईंदी आहे, वॾी मगरूरी पैदा थींदी, उन में आकड़ पैदा थींदी, वॾाई पैदा थींदी। इल्म ईंदो आहे त वॾाई पैदा थींदी आहे। पर जॾहिं आलिम खे कंहिं अल्लाह वारे जी सोबत नसीब थिए, सो मीम वांगुरु छको थी वेंदो आहे। वरी जो सुभान अल्लाह, कुर्बान मुझे मुर्शिद जी ने फ़लसफ़े जी में ऐन तलब कंदो आहे, लाम वरी मगरूरी पैदा कंदी आहे। पर जॾहिं अल्लाह वारे जी सोबत नसीब थी वञे त मीम वांगुरु हीअं छको थी वेंदो, जंहिंमें आजिज़ी अची वञे, जंहिंमें इज्ज़त अची वञे। इहो आलिम ज़मीन ते हूंदो आहे, पर हिन जो शान अल्लाह अर्श ताईं मथा हो करे छॾींदो आहे। मुझे महबूब मुस्तफा जी खैरात बि इल्म आहे। हिकड़ो सीना दर सीना इल्म पखेड़ियो हुयनि, हिकड़ो लिसान दर लिसान इल्म पखेड़ियो हुयनि। मुंहिंजे महबूब करीम फरमायो अल इल्मु इल्मान, इल्म जा ॿ क़िस्म आहिनि, ॿ इल्म आहिनि। हिकड़ो अल इल्मु फिल क़ुलूब, हिकड़ो इल्म जेको क़ल्बनि में पायो वेंदो आहे। इल्मुन यनफ़उ बिही, महबूबन हिते जेको असां इल्म सिखण आया आहियूं, उहो पीर कामिल जे सीने मां सिखण आया आहियूं। इल्म तूं स्कूल में पढ़ंदो ही, हिकिड़ो इल्म तूं मदरसे में पढ़ंदो ही, पर हे इल्म आहे जेको वलियनि वारो इल्म आहे, जेको अल्लाह ताला महबूब मुस्तफा जे सीने में पलटियो हुयो। सोई इल्म सीननि मां थींदो थींदो हिन जहान ताईं अचे पहुतो आहे। इतराज करे हदीस मुबारक है, हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त अल्लाह जे हबीब असांखे ॿ इल्म सेखारिया। हिकिड़ो इल्म त जेको मां बयान कयां थो, हजरत अबू हुरैरा थो फरमाए, हिकिड़ो इल्म जेको मां बयान कंदो आहियां, ॿियो इल्म जेको मां बयान कयां त कुरैशन जा नौजवान मूंखे कटे मारे छॾनि, उहो बयान नाहे करणो। को लाइक़ हूंदो आहे जेके सीने जो इल्म नसीब थींदो आहे। मुझे महबूब मुस्तफा करीम जी मीरास इल्म आहे। ये मदरसो खुलियो आहे मुस्तफवी मीरास जे वंड विरहाइण। मुझे मुर्शिद कामिल हे वंड विरहाइण जे लाइ हिकिड़ो खज़ानो खोलियो आहे। को मेहड़िया आसपास वारो जेको हिन मीरास मां वंड वठण जे लाइ अचे, हथ लिकाए वेठा आहियो, खीसे में सी लॻो अथव। मुझे महबूब के अल्लाह हर इल्म दिनो, कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो अल्लमक मा लम तकुन तअलम। हबीबा जा शै तू न ॼाणंदो हुए, मूं अल्लाह तोखे वो इल्म ॾेई छॾी। मुझे मिठड़े मुर्शिद फरमायो ओ इल्म तो वट कान यकुन
कुन फयकून जो इल्म तो वट कान यकून जो हुक्म तो वट कुन फयकून जो आही नूरी नबी निर्वार तू आही सोहणो नबी सरदार तू मुझा सोहना नबी मुझा प्यारा नबी सरदार तू आही नूरी नबी निर्वार तू मुझा सोहना नबी मुझा तुझे अचण सां सब जग जुड़िया सिज चंद्र कतियूं ऐं गुलटड़िया तुझे अचण सां सब जग जुड़िया सिज चंद्र कतियूं ऐं गुलटड़िया आही सोहणो नबी सरदार तू आही नूरी नबी निर्वार तू मुझा सोहणा नबी मुझा प्यारा साहब यो नालो मूंखे नथो अचे बाज़ार में आयो मदीने जी बाज़ार में ए बाज़ार मदीना वारो सुभान अल्लाह मदीने जी बाज़ार वारो ॿुधो तव्हां हिते दुनिया कमाइण में लगा पिया आहियो मस्जिद नबवी में मुहम्मदी मीरास तक़सीम थी रही आहे दुनिया में मगन आयो वञो मुहम्मदी मीरास वठो माण्हू दुनिया जो लालची हूंदो आहे वठी दुकान छॾे अयाल छॾे सभु वठी भॻा मस्जिद नबवी में विया वरी वापसि मोटी आया सावी अचे चंद तो कीअं चयो त मुहम्मदी मीरास वंडिजे थी पई ऐं उते त का शइ हुई कोन को वंडण वारो को तक़सीम करण वारो चई मस्जिद नबवी में छा ॾिठो चई बसि इहो ॾिठोसीं त हल्का ठहियल हुया को निमाज़ पढ़ण पियो सेखारे को रोज़े जा ते मसाला पियो सेखारे को अल्लाह जो ज़िक्र पियो सेखारे को दीन जा मसाला पियो सेखारे उन साहबी चयो त ॿुधो मुहम्मदी मीरास असुल इहा ई त आहे महबूब जो वंड इहो ई त आहे न जेको वंड महबूब जो मस्जिद नबवी में विराइजे पियो तव्हां दुनिया कमाइण में लगा पिया आहियो होॾे ग़रीब मिस्कीन महबूब जो वंड वठो पिया मुझे मिठड़े मुर्शिद करीम अब उन वंड मां मीरास मां हीरा जवाहर खणी तव्हांजे मेहड़ में अचे साईं फरमाईंदा है न त मदीने शरीफ में माण्हू वेंदा आहिनि ऐं उतां खजूर वठी ईंदा तस्बियूं वठी ईंदा आहिनि साईं मुंहिंजा ज़मज़म खणी ईंदा आहिनि ऐं तोहफ़ा तहाइफ़ खणी ईंदा आहिनि मां मदीने शरीफ में वेंदो आहियां त उते वञी मस्जिद नबवी जी लाइब्रेरी में वेही किताब लिखंदो आहियां उतां चूंड करे मदीने वारे साईं जो मीरास खणी हिते अचे ऐं पंहिंजे मुरीदनि में तक़सीम कंदो आहियां सिंध वारनि खे नवाज़ींदो आहियां हाणे किस्मत जंहिंजी खटे जो मुहम्मदी मीरास अचे दिलबर संगा वठे वठंदो मीरास कि न कोन वठंदो तो केर पंहिंजा बच्चा हिन मदरसे में पढ़ण जे लाइ छॾींदो केर 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 हथ त मथे खणो मां ॾिसां तव्हांजो बच्चो दिलबर साईं जे हवाले कयो हिते आलिम वेंदा हाफ़िज़ वेंदा न सिर्फ इल्म सेखारींदा पर उन्हनि खे दिलबर साईं रूहानियत बि अता फरमाए मोहम्मदी फैज़ वठबो कि न कोन वठबो हां अचबो मदरसे में तालीम ॾियार बि पंहिंजे औलाद खे दीन दुनिया जी तालीम ॾियारियो स्कूल में पढ़ायो इनकार न आहे पर स्कूल में जेको पढ़ी आयो सो तव्हांखे न ख़त्मो ॾींदो न साईं मुंहिंजा तव्हांखे दफ़न कफ़न करण जा मसाला सेखारींदो को हाल में जेको बच्चा उहो छॾींदा मदरसनि में जेको अंधो हुजे लूलो हुजे लंगड़ो हुजे हण मौलवी जे मथे में त उहो हुजे को सुलक्षणो को सेबतो समझदार मदरसे में न छॾींदा इहो स्कूल पढ़ंदो डॉक्टर थींदो इंजीनियर थींदो जेके डिग्रियूं खणी पिनंदा वतंदा त असांखे नौकिरी ॾियो आओ कि न ग़लति चवां डिग्री खयो वतंदा केॾीमहिल हुन वॾेरे जे दरवाज़े ते केॾीमहिल हुन अमीर जे दरवाज़े ते पर मुंहिंजे मिठड़े मुर्शिद दिलबर साईं जे दर तां जेको फैज़याब थी वियो दुनिया उन जे कठ लॻंदी आहे उहो दुनिया जे पोयां कोन लॻंदी समझो था कि नथो था समझो
पंहिंजा बच्चा छॾियो, पंहिंजो जान, पंहिंजी माल, पंहिंजो माल हिन मदरसे में ख़र्च कयो, इहो तव्हांजे मथां हक़ आहे। सुम्ही न पइजो, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधिजो। जान बि ॾियणी आहे, माल बि ॾियणो आहे, आओ की न? अल्लाह सलामत रखंदो डॉक्टर साहब खे, जे प्लाट जो टुकड़ो ॾिनो, कुझु साईं ख़रीद बि कयो, अल्लाह ताला जा वधाईंदो। जो हिन मदरसे खे तामीर कयो वियो, इन जो अजुर क़यामत ताईं जारी ऐं सारी रहणो आहे। हिकिड़ो मदीने वारे साईं फरमायो, 3 शयूं इंसान जूं बाक़ी रहणियूं आहिनि, हर शइ फना थी वेंदी, हुन जा वारिस ॿिया बणिजी वेंदा। हिकिड़ो जेको ख़ैर कयईं, अहिड़ो ख़ैर जेको हमेशह रहण वारो आहे। मिसाल तौर मुसाफ़िर खानो तामीर कराई, मस्जिद तामीर कराई, इहो हमेशह रहंदो। कंहिंखे इल्म सेखारी, उहो इल्म ते जेसि ताईं पढ़ंदो पढ़ाईंदो, उनजो अजुर बि क़ब्र में पहुचंदो। नेक साले औलाद छॾियईं, उनजो अजुर इनाम बि क़ब्र में पहुचणो आहे। दीन जो इल्म सेखार पंहिंजे बच्चे खे, मस्जिद में ख़र्च कर। अजीब इत्तिफ़ाक़ आहे, तव्हांखे इहे 3 शयूं मुंहिंजे पीर जे हिन आस्थाने ते नसीब थी वेंदी। इल्म बच्चनि खे सेखार, पुटु फ़ाइदो ॾींदई मरण खां पोइ, ख़र्च कर हिते त उहो मरण खां पोइ फ़ाइदो ॾींदो। ऐं साईं मुंहिंजा औलाद जी तालीम तरबियत आहे, उहो बि तोखे फ़ाइदो ॾींदी। हर शइ फ़ाइदो मिले थी दिलि पर साईं जे दर तां के सुभान अल्लाह। ऐं साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आख़िरी हदीस तो पढ़ा, महबूबन करीमन फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े सभ खां पहिरियां जन्नत में आलिमन खे अल्लाह ताला माणींदो। जेके आलिम आहिनि, सभिनी खां पहिरियां जन्नत में ॿुधंदो, उहो कहिड़ा जवान आहिनि। महबूबन फरमायो, जेके आलिमन ते ख़र्च करण वारा आहिनि, मदरसनि जी मदद करण वारा आहिनि, उहे क़यामत जे ॾिहाड़े आलिमन खां बि अॻु में जन्नत में उमाणिया वेंदा। वरी तो सुभान अल्लाह, अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। कहिड़ा कहिड़ा जन्नत में वेंदा, हथ तो मथे खणो। अल्लाह अल्लाह इंशाअल्लाह दिलबर साईं जे सदके, दिलबर सोने सां गॾाए मदीने वारे साईं जी जमात में वञी लिवाए हमद जे हेठां बिहारी। हे मुंहिंजे मुर्शिदन करीमन जा 2 किताब आहिनि, यौमुल फुरकान, हे बि हींअर 2 महीना थिया आहिनि आयो आहे, ऐं हे हफ़्तो ॾेढ थियो आहे, 9 किताब साईं जो आयो आहे, तरबियत तालिबीन। तरबियत तालिबीन, तरबियत छा आहे, औलाद, अयाल, तालिबन, शागिर्दन, मुरीदन ऐं मुतअल्लिकीन जी तरबियत जो नबवी तरीक़ो छा आहे, ख़ुसूसन आलिमन जे लाइ फ़ाइदो ॾींदो। पीर छा खे चइबो आहे, पीर जी तरबियत कीअं थींदी आहे, पीर तरबियत कीअं करे, मुरीद जा हक़ कहिड़ा आहिनि, मुरीद पंहिंजा हक़ कीअं अदा करे, हिन किताब में मुंहिंजे मुर्शिद सोणे हर शइ लिखी छॾी। पाकीज़ा ज़िंदगी माना घर ई घर वारा वरतो अथव तव्हां, कंहिं वटि आहे घर में घर ई घर वारा, अञा थोरनि माण्हुनि वटि। हे किताब पढ़ंदो इंशाअल्लाह घर ई घर वारा टाइप ते ई साईं हे तहरीर फरमायो आहे। हे किताब वठो ऐं यौमुल फुरकान, जंग बदर इस्लाम ऐं कुफ्र जी पहिरीं जेका लड़ाई लॻी हुई, उन मुतालिक साईं लिखियो आहे, हे मदनी मीरास आहे, जेका मूं अर्ज़ कई तव्हांखे। वठंदो वंड की न कोन वठंदो, अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला हिन फ़कीर जो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल मंज़ूर फरमाए। मिठा हे भेरा न भञो, इंशाअल्लाह हे महफ़िलूं जारी सारी रहंदियूं, असां हुजूं न हुजूं, पर असांजा पोयां ईंदा हिन आस्थाननि खे आबाद रखियो पिया ईंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे त क़यामत ताईं हीउ आस्थानो शाद ऐं आबाद रहे। अल्लाह पंहिंजी छपर ऐं छांव हेठां मुंहिंजे पीर कामिल खे सदाईं रहाए, उन्हनि जो सायो असांजे मथां तादेर क़ाइम ऐं दाइम फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।